नाज़िन धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप तरफां बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ कंबर यूथ फोरम ऐं धरती टीवी तरफां मच कचहरी कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे इख़लाक़ अहमद सांडियो। धरती टीवी न्यूज़ तरफां बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल ज़मानत सिरे हेठि कंबर बाईपास ते मच कचहरी प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो सिंध जा जेका नाले वारा ॻाईंदड़ अची करे जेका पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। अचो मौजूद जेके सिंधी असांजा ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा हुनजे वधीक हिन वारे सां छा चवणो। असीं जेको आहे सो तालीम जे ज़रिए पंहिंजी सिंध रोशन मुस्तक़बिल करे सघूं था ऐं पंहिंजे शऊर जे ज़रिए सिंध मुस्तक़बिल बहितर बणाए सघूं था ऐं असीं जेको आहे सो 3 डिसंबर ते इंशाअल्लाह धरती टीवी सां गॾु हूंदासीं। असांजो जेको 3 डिसंबर जो ॾियारो आहे उहो सिंधी माण्हुनि जो ईद जो ॾियारो आहे, सक़ाफ़त जो ॾियारो आहे। धरती टीवी जा असीं नियाज़ शुक्रगुज़ार आहियूं ऐं तमामु माशाअल्लाह जी जो जेको मेड़ा कोठायो आहे तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंध अमन ऐं मोहबत ऐं भाईचारो चाहे। यकीनन असांजो मुस्तक़बिल रोशन नज़र अचे थो पियो। ही जेकी असांजी सिंधी मीडिया आहे ख़ासि तौर ते धरती टीवी जेको अॻिते अचे पई ऐं ही सिंधियुनि खे जेको गॾु करे पई ऐं नौजवान नस्ल खे जेकी ॼाण मिले थी पई उन सां असां तमामु घणो बाशऊर थींदा वञूं था पिया। कैमरामैन ममता शाबरानी सां गॾु इख़लाक़ अहमद सांडियो, धरती टीवी न्यूज़ कंबर।